कराचीअ सां तालुक़ रखंदड़ अक्सर दोस्त इहो वरी वरी मुतालबो कंदा आहिनि त सिंध मां कोटा सिस्टम ख़तमु कयो वञे। सिंध मां इहो न आहे, इहो त पाकिस्तान जो आहे हिकिड़ो, त कोटा सिस्टम जेका आहे जनरल यहिया जे दौर खां शुरू थियो, पर हुननि खे इन ॻाल्हि ते तकलीफ़ थींदी आहे त सिंध जूं नौकरियूं कोटा सिस्टम तहत छो थियूं ॾिनियूं वञनि। हिननि वीचारनि खे इहा ख़बर ई कान्हे का त 21वीं सदी में बि सिंध जा 12,80,000 यानी 13 लख ॿार स्कूल में पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। हाणे इन मंझि अंदाज़ो लॻायो त जॾहिं ॿार पट ते वेही तालीम थो हासिल करे त उन स्कूल में टॉयलेट जी कहिड़ी सहूलियत हूंदी, उन स्कूल में सफ़ाई जी कहिड़ी सहूलियत हूंदी, उन स्कूल में उस्ताद घणा हूंदा। यानी ताजुब जी ॻाल्हि आहे त अहिड़ा स्कूल आहिनि सिंध में जिन में 5 ई क्लास हिकिड़े क्लास में था हलनि। यानी हिकिड़े क्लास रूम में पहिरियों दर्जो बि ॿारु पढ़े थो, ॿियो बि, टियों बि, चोथों बि, पंजों बि। इन्हनि जी तालीम छा थींदी हूंदी? ॾाढो ॾुख ऐं अफ़सोस थो थिए। शर्म जी ॻाल्हि आहे, चइजे त चइजे छा। शाबस आहे जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब खे, जंहिं कल्ह सिंध हाई कोर्ट में स्कूलनि खे फ़राहम कयल फर्नीचर जे हिसाब सां सुनवाईअ में इहे रिमार्क्स ॾिना त असां 21वीं सदीअ में अची विया आहियूं ऐं अॼु बि असांजा ॿार पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। 13 लख ॿार हिकु स्कूल में 300-400 ॿार थींदा आहिनि, 500 ॿार थींदा आहिनि, ठीकु आहे न, एवरेज 500 ॿधो। 13 लख ॿार, इहे केतिरा स्कूल हूंदा असांजा? तालीम खातो ॿुधाए थो त असांजा 40 लख ॿार आहिनि, जिन मां 28 लख ॿारनि खे बेंचूं आहिनि ऐं 12 लख ॿार जेके आहिनि। बसि इहा रिपोर्ट अची वई सेक्रेटरी जी। बसि सेक्रेटरी वॾो तीर हणी विधो जो इहा रिपोर्ट ॾिनई त 12 लख ॿार जेके पट ते वेही पढ़नि था। अड़े शर्म करियो यार। तव्हांजो पंहिंजो ॿारु पट ते वेही पढ़ंदो? कंहिं जज जो ॿारु पट ते वेही पढ़ंदो? कंहिं सेक्रेटरी जो ॿारु पट ते वेही पढ़ंदो? SDM जो ॿारु, भला तपेदार जो ॿारु पट ते वेही पढ़ंदो? यार एॾो सिंध सां कलू। 12 लख ॿार। जुडिशियल मैजिस्ट्रेट उमरकोट थो चवे त असांखे 2400 जेके बेंचूं डेस्कूं मिलियूं आहिनि उन्हनि जी पॉलिश थियल बि न आहे। ईअं ठेकेदार ॾेई फिटो करे हलियो वियो आहे। ठेकेदार अदालत में मौजूदु आहे। ठेकेदार अदालत खे चवे थो मां 2 महीननि में पॉलिश करे ॾींदुसि। अदालत वरी साॻे ठेकेदार खे, जंहिं 2400 डेस्कूं नाकारा ॾिनियूं आहिनि, अदालत वरी, बसि पाण ॻाल्हायो, मां कुझु बि चई नथो सम्झे। अदालत वरी साॻे ठेकेदार खे हुकुम थी करे त 2 महीननि में 9000 डेस्कूं ॾिजाए। हाणे ठेकेदार वीचारो, जंहिं वटि पंहिंजी फैक्ट्री बि कान्हे का, एतिरा बि थो करे, चवे थो मां हुतां हुतां वठी ॾींदो आहियां। त छा इहो कमु बग़ैर कमीशन जे तालीम खातो नथो करे सघे? पर हिन हुननि खे करिणो ई न आहे, ठेकेदार खे नवाज़णो आहे। जंहिं ठेकेदार 2400 डेस्कूं बेकार डेस्कूं ॾिनियूं आहिनि उमरकोट खे, उन ठेकेदार खे अदालत थी चवे त 2 महीननि में वरी 9000 डेस्कूं ॿियूं ॾे। उहे कहिड़ियूं ॾींदो? 1800 डेस्कूं जेके मिलियूं आहिनि दादू, टंडे, लयार ऐं बदीन खे, उहे बि नाक़िस आहिनि। यानी सिंध हुकूमत में एतिरी बि अहलियत कान्हे का, तालीम खाते में एतिरी बि अहलियत कान्हे का जो हिकिड़ी बेंच सुठी ठहिराए सघे ॿार लाइ, या ॿार खे पट तां खणी बेंच ते वेहारे। असां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयूं? बिलावल साहब त कीरोड में ॿुधाए थो सिंध में हेतिरियूं यूनिवर्सिटी खुली वियूं, हेतिरा कॉलेज खुली विया, हेतिरा, पर ग्राउंड रियलिटी कहिड़ी आहे जेका कल्ह हिकु झलक असां सिंध हाई कोर्ट में ॾिसूं था जस्टिस सलाउद्दीन पंवर जी अदालत में, जिते ॿुधायो थो वञे त सिंध जा 12,80,000 ॿार, यानी 13,000 ॿार हिन सीअ में, हिननि सर्दियुनि में, हिन मौसम में, गर्मियुनि में पट ते वेही टपड़ी विछाए वेहंदा हूंदा वीचारा, ॿियो छा कंदा हूंदा। कसम खणी ॿुधायो त सिंध जो कंहिं काउंसलर जो ॿारु, कंहिं MNA MPA जो ॿारु, कंहिं मिनिस्टर जो ॿारु पट ते वेही पढ़ी सघे थो?
छो नथा सिंध खे पंहिंजो सम्झो, सिंधियुनि खे पंहिंजो छो नथा सम्झो, ॻोठनि खे पंहिंजो छो नथा सम्झो, स्कूलनि खे पंहिंजो छो नथा सम्झो। वॾियूं वॾियूं फनकारियूं ॿुधियूंसीं मिनिस्टरनि तरफ़ां त सिंध में तालीम हीअं थी वेंदी, हूअं थी वेंदी। हिकिड़े वज़ीर त पंहिंजी धीअ खे बि सरकारी स्कूल में दाख़िल करायो, वरी उतां कढाए छॾियो, मतिलबु रुॻो फोटो सेशन। असल हक़ीक़त इहा आहे त सिंध जा 12,80,000 ॿार पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। उमरकोट खे जेके 2400 डेस्कूं ॾिनियूं वयूं ॿारनि जे लाइ, उहे नाकार आहिनि, पॉलिश थियल बि न आहिनि। ऐं वरी उन साॻे ठेकेदार खे जंहिं 2400 फज़ीलत भरियूं डेस्कूं न ॾिनियूं आहिनि, उनखे अदालत हुकुम कयो आहे त 2 महीननि में 9000 डेस्कूं, हुनजी फैक्ट्री बि कान्हे का, इहे 9000 डेस्कूं कीअं ठाहींदो? इहे जेके देवियुनि जा वण आहिनि, बबुर आहिनि, ॿेरियूं आहिनि, इहे कटे नाड़ कराईंदो, कि त 500 डेस्क कंहिंखां वठंदो, 500 कंहिंखां वठंदो, 1000 कंहिंखां वठंदो। इहो कमु आहे जेको तालीम खातो नथो करे सघे। सिंध जे चीफ मिनिस्टर खे अदालत हुकुम कयो आहे त 2 महीननि में, हाणे चीफ मिनिस्टर त वीचारो फेबरवरी में अॻु ई हलियो वेंदो, अदालत पंहिंजी पेशी वरी 13 फेबरवरी ताईं मुलतवी कई आहे। इन जे बावजूदि त दादू टंडेलयार ऐं बदियुनि खे बि जेके 1800 डेस्कूं ॾिनियूं वयूं आहिनि, उहे नाकार आहिनि। ॾिसूं त वरी अॻिते इहो साॻियो ठेकेदार कहिड़ियूं सुठियूं सुहिणियूं 2 महीननि में 9000 बेंचूं खणी थो अचे ऐं अचे बिल क्लेम कंदो। बहरहाल इहा सुठी ॻाल्हि आहे जो सेक्रेटरी खे अदालत चयो आहे त अॻ में जेके डेस्कूं फ़राहम कयूं वञनि, उनजी इंस्पेक्शन कई वञे। छा इहा पंहिंजे लेखे तालीम खातो न पियो करे सघे? बसि इहो आहे त सिंध जा वज़ीर, सिंध जा सेक्रेटरी, सिंध जा तालीमी माहिर सिंध खे यार पंहिंजो नथा सम्झनि, असांजे ॿारनि खे पंहिंजो नथा सम्झनि। पंहिंजे दोस्त, पंहिंजे भाउ शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला भाई।